जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं रोज़ानी पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ जी ऑफिस में, जिते कुछ महीना अॻु आदलपुर जी नारी जेका आहे उहा नारायण दास सां जेको जरवारवासी आहे पैसनि जो पणो कयो, उन खां पोइ उहा जेको आहे त आदलपुर शहर में पहुची एहतिजाज करे पई। अचो त मौजूदु हिन नारी सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक छा चओ? सोनिया किथां जी आहे? आदलपुर जी। छा नालो आहे तुंहिंजे वाल साहब जो? रांझो। अच्छा, छा मामिलो आहे पुटु? असां कुर ते कई हुई शादी। कंहिंसां कई हुयव? नारन सां। अच्छा, कीअं सां शादी कई? तव्हांखे इहो कीअं पसंदि आयो? असांजे घर ईंदो हुयो, आसरा ॾींदो हुयो मूंखे, चवंदो हुयो मुंहिंजी ज़मीन आहे, पैसा आहे, गाॾी आहे, हल मूं सां गॾु। मां चयो मां तोसां गॾु न वेंदीसां, पाण में लूड़ थी वेंदो, ॿियो थी वेंदो, झगड़ो थी वेंदो। चवंदो हुयो न मूंसां गॾु हल, जीअं तूं चवंदी ईअं कंदोसां। पोइ मां हुन सां गॾु वई हली जलवार में भॼी करे। अच्छा, जंहिंमहिल हिन तोखे घरां कयो, तव्हां घरों खणण महिल तव्हांखे कुझु घरों खणण महिल का शइ हुई जेकॾहिं जेका पाण सां गॾु खणी विया? 3.5 तोला सोन जा हुया, लुकड़ियूं हुयूं, वाला हुया, पटड़ियूं हुयूं, उहे सॼा कुझु इन सां गॾु खणी वई हुई जलवार में। जिन महिल कोर्ट ते चढ़ी करे आया असां, उन महिल 1 महीनो मूंखे सही रखी, 2 महीने में मूंखे चए पियो त वी कराची मूंखे खणी वियो। मकराणी ईंदो हुयो असांजे घर, उनखे रोज़ु चवंदो हुयो त मुंहिंजी ज़ाल खे ईअं ईअं कंदो हुयो। पोइ मूंखे चए उहो मकराणी खे विकिणे पियो उहो नारायण। पोइ उनजे मां चयो मुंहिंजे माउ पीउ जे घर छॾे हल, मूंखे छॾे अचु, मूंखे छॾे अचु। पोइ उन मूंखे ज़ंजीरनि सां ॿधी, मूंखे निशान थिया पिया आहिनि। पोइ मूंखे उन वाड़ी, पोइ उन खां पोइ मां आदिलपुर में। तो ते जेको तुंहिंजो मुड़ुसु हुयो कहिड़ो तशदुद कंदो, जंहिंखां पोइ तुंहिंजे जेका एॾा ज़ख़्म ज़ाहिर थियल आहिनि? उहो ज़ंजीर सां मूंखे ॿधी हुई। उहो मां चवंदी हुई मुंहिंजे माउ पीउ वटि अचां, उहो मूंखे अचणु न ॾींदो हुयो। मां चवंदी हुई मां अचां मुंहिंजे माउ पीउ वटि मिलां, उहो मिलणु न ॾींदो हुयो। चवंदो हुयो मुंहिंजे जिथे मां हलां हुतूं इहो हले। मुंहिंजा 3.5 तोला सोन जा हुया, जेसि तोड़ी 3 तोला खपिया कोन्हे हेसि तोड़ी उन मूंखे ज़ान मुंहिंजी उन न छॾी। कॾहिं मूंखे ज़ंजीर सां ॿधंदो हुयो, कॾहिं रसे सां ॿधंदो हुयो। साम्हूं कैंच जो गिलास पियो हुयो, उहो चांहि वठणु वियो हुयो। पोइ उन खां पोइ मां कैंच जो गिलास टोड़े करे रस्सी सां मूंखे ॿधियलु हुयो, उन सां कटी करे मां भॼनजी कई। 300 किसे में हुया, रेल गाॾी ते चढ़ी करे मुंहिंजे माउ पीउ वटि आई आदिलपुर में। अच्छा, हे जेको नारायण दास जा पीउ ऐं जेका माउ नी वॾी अमानुल्ला कलोड़ ते बि इल्ज़ाम हणनि पिया, उन इल्ज़ामनि में केतिरी जेको आहे सदाकत आहे? उन खां पोइ नारायण खे उनजो भाउ कराटो खणी वियो हुयो, हरिचंद उनखे खणी वियो हुयो। अमाला वॾेरे ते इल्ज़ाम हणियो हुयो त मूंखे कोठे में बंदि कयो हुयो। 1 ॾींहुं में उहो कोठे में बंदि बि थी वियो, 1 ॾींहुं में ॿाहिरि बि निकिरी आयो, 1 ॾींहुं में जाते काथे उहो रिकॉर्डिंग में मशहूर बि थी वियो। उहो कहिड़ो कानून आहे? उनखे जॾहिं उनखे धक हणिया हुजे त उहो उनजा धक ॾिस, जेका मूंखे महीने जा धक हणिया आहिनि उहो मुंहिंजा बि धक ॾिसो न। उहो जाते काथे वीडियनि में मशहूरु थियो पियो आहे, जाते काथे वीडियनि में चए थो मूंखे किडनैप करे वियो आहे अमाला वॾेरो बेकसूर आहे, उनजो ना खणे वियो आहे, उनखे इल्ज़ाम हणी वियो आहे। उहो जेको चंडरो आहे जाते काथे ईअं चवंदो वरितो। मां त आज़ाद सां घुमां थी, मूंखे न किन ज़बरदस्ती कई आहे न ॿी कई आहे। मां ख़ुदि मुंहिंजे माउ पीउ वटां उहो अगवा करे खणी विया आहिनि। उहो ॿार कीअं निकितो आहे, उनखे किन कढियो आहे ॿार? उहो बाडी जे अंदरि उन कीअं कढियो आहे? जेको अगवा करे वेंदो आहे उहो त माण्हू सालो साल न छॾिबो आहे। उहो बाडी जे अंदरि निकिरी आयो, उहो तव्हां पाण ॾिसो न। उनजा ॾिस फट ॾिस, हथ ॾिस, उनजो मथो फाटल ॾिस, उनजा पेर ॾिस, किथे उनखे धक लॻियो आहे। स्कूटर ते चाढ़ी करे ख़ुदि खणी वियो आहे। उनखे इल्ज़ाम हणियो आहे मुंहिंजे पीउ रांझे खे बि, अमाला वॾेरे खे बि। उन इल्ज़ाम हणी करे बेकसूर उनजो नाम बदनाम कयो वियो आहे। अच्छा, नारायण दास सां तव्हां शादी कई त नारायण दास तव्हांखे केतिरो टाइम ख़ुशि रखियो, या उन खां पोइ जेको आहे त तव्हां छो उनजे घरो निकितव? महीनो खणी ख़ुशि रखियो मूंखे। जिन महिल मुंहिंजे वटि पैसा हुया, जेवर हुया, 3.5 तोला सोन हुयो। चए पियो कॾहिं चए पियो ज़मीन वठी ॾींदोसां, ज़मीन वठी ईंदो, कॾहिं चवंदो हुयो स्कूटर वठी ॾींदो, कॾहिं चवंदो हुयो बंगलो तोखे ठहाए ॾींदो। पोइ उन में आहिस्ते आहिस्ते करे मुंहिंजा ज़ेवर खाई वियो उहो। पोइ उन खां पोइ उहो मूंखे वठी करे वियो हलियो। पोइ उन खां पोइ चए पियो, मां चयो मुंहिंजे माउ पीउ वटि वेंदीसां, उन चयो मां तुंहिंजे माउ पीउ वटि न गिनी वेंदोसां। उन खां पोइ मां भॼनजी कई बसि। अच्छा, तव्हां ते कहिड़ो तशदुद कंदो जंहिंजे करे तव्हांजे मथां एतिरा निशान लॻल आहिनि?
बसि किन सां कुटंदो हुयो, गेडी सां बि कुटंदो हुयो, किन महिल डंडनि सां बि कुटंदो हुयो, किन महिल सपाटनि सां बि कुटंदो हुयो, किन महिल भितरनि सां बि कुटंदो हुयो, जिन सां ईंदो हुयो उन सां ई मारंदो हुयो। अच्छा, तव्हांखे तशदुद करण बाद जॾहिं उनजा जेके माउ ऐं पीउ हूंदा हुया उनखे ॾिसंदा त उनखे चवंदा हुया? उनजा माउ पीउ बि कॾहिं हूंदा हुया, पोइ उहो माउ पीउ वटि न हूंदो हुयो, भॼी भॼी मूंखे परे परे खणी वेंदो हुयो। उन्हनि जी अॻु में बि 3 शादियूं थियल आहिनि, अॻु में बि अहिड़ो हादसो थियल आहे उनजी ज़ालनि जो, अॻु में बि उनजा अहिड़ा रिकाटा लिखियल आहिनि। उन खां पोइ मां अहिड़े सां चंडे सां अजाए घणो फासी आहियां। हाणे तव्हां कहिड़ी अपील कंदव? हाणे चऊं था 3 तोला जेका खणी विया मुंहिंजे पीउ जा, जेका गुब्बारा विकिणी उन जेका जोड़िया हुया, कमाया हुया पैसा, उनखे ॾिवाए ॾियो, असांखे इहो इंसाफ़ असांजो करे ॾियो। बसि इहो तव्हांखे मूंखे आज़ादु करे ॾियो, इहो तव्हांखे गुज़रात आहे मुंहिंजी। बसि पसंदी शादी कंदड़ सोनिया कुमारी रोज़ानी पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ ऑफिस पहुची एहतजाज कंदे टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि मुड़ुसु नारायण दास सां पसंदी शादी कई हुई। मुड़ुसु नारायण दास संदसि पहले 3.5 तोला सोन जेको ही घरां खणी आई, मुड़ुसु संदसि जाइन समेत ज़मीन वठण बहाने खाई खपाए छॾियो। हिन जो इहो चवणो हो त मुड़ुस खे 1 महीनो ख़ुशि रहण बाद तंग कंदो हो, जंहिं बाद मूं मुड़ुसु नारायण दास खे चयो त मूंखे पंहिंजे घर अबाणे छॾे अचो। जंहिं बाद मूंखे मुड़ुसु ज़ंजीरनि ऐं रसनि सां ॿधी छॾींदो हुयो ऐं मुसलसल मूं ते मथां तशदुद कंदो हुयो, जंहिंजा निशान पिणु मुंहिंजे मथां ठहियल आहिनि। हिननि SSP घोटकी समेत आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे संदसि मुड़ुस खां 3.5 तोला सोन जेको खाई खपाए छॾियो आहे ऐं मूं मथां थियल तशदुद नोटिस वठी संदसि कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन गुलाब अली करोड़ सां गॾु माजिद अली करोड़, टाइम न्यूज़, आदलपुर।